अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी सिंध जी लतीफ़ जी ॿोली जीअं त हमेशह जिन जो बि दर्द ॾेखारियो त तॾो असांजो हूंदो आहे, तकलीफ़ ॿियनि जी हूंदी आहे, पर हिन भेरे ईअं सम्झो त तॾो बि असांजा सूर बि असांजा आहिनि। जीअं तव्हां सुञाणींदा हूंदव त कुझु अर्सो अॻु में उस्ताद मुनो जलबाणी जंहिंजी फोतगी थी वई, रंग वारे उस्ताद नाले सां मशहूरु हुयो, उनजो ई मासूम नींगर गुर्दनि सबबु बीमार लाचार लॻो वेठो आहे। संदसि अमड़ बि वेठी आहे। इन खां पहिरियां जो अमड़ सां ॻाल्हि ॿोल कयां, कुझु उन जा डॉक्यूमेंट्स अगरि तव्हांखे ॾेखारणु पियो चाहियां। हीअ कुझु ट्रीटमेंट उन जी थी आहे, हीअ ट्रीटमेंट उन जी थियूं आहिनि। हीअ तुनियो साहिबु डॉक्टर उतां थी अथनि ऐं हीअ टेस्टियूं वग़ैरह आहिनि। तमामु दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त जेकॾहिं आवाज़ु असांजो सही पियो अचे त ज़रूरु ॿुधाईंदा, त जीअं असां प्रोग्राम जो आगाज़ कयूं। हिन नंढड़े जो नालो आहे सुमेर। हीअ ॾिसो था, हीअ सुमेर नालो अथसि। एक्सरे वग़ैरह बि अथसि। दोस्तों महिरबानी करे कमेंट में ॿुधाईंदा त आवाज़ु तव्हांखे अचे थो त प्रोग्राम जी शुरूआति कयूं। कोई भी दोस्त कमेंट करे। जी अदी शाम मसलो थियो अदी मुंहिंजे नंढड़े जी गुर्दनि जी तकलीफ़ थी आहे, बुखार हुन में गुर्दा आहिनि। पोइ इलाज त असां खाइण लाइ बि कोन्हे, ग़रीब आहियूं। हिकिड़ो कमाइण वारा सो बि परेशान, मूंसां गॾु हुजे या घर हलाए। मां इन करे थी चवां त ख़ुदा करणु मुंहिंजी मदद कई वञे। अच्छा अदी, ही तव्हांजे वार्ड में पंहिंजो अदी शबाना डोंकी बि आहे, काफ़ी सारनि जी मदद कंदी रहंदी आहे। इन हवाले सां पार्टीअ जेके माण्हू राब्तो कयो, छो त ॾिठो वञे त हीअ सभु तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा ई सपोर्टर आहियो, वोट बि तव्हां उन्हनि खे ई ॾींदा आहियो। पोइ इन हवाले सां तव्हां उन्हनि सां राब्तो करे ॾिठो आहे? बसि इहो उन्हनि खे थिए, पाड़े जान अलाह उन्हनि खे ॾे मदद मुंहिंजी कनि। जंहिं बि भाउ भेण खे थिए मुंहिंजी मदद कई वञे। छो जो हिन जो अबू बि ईअं गुज़ारियो, हे बि मुंहिंजो जवान आहे, 15-16 सालनि जो आहे। अलाह उन्हनि खे वधाईंदो जेको मुंहिंजे बचे खे मदद करे बचाईंदो। जी दोस्तों ॿुधो अमड़ जूं ॻाल्हियूं तव्हां। हीअ उस्ताद मुनो जेको रंग वारो लॻभॻि 1 साल अॻु में डेथ थी वियो ओचितो, उनजी वाइफ पई ॻाल्हाए, पंहिंजे बचिड़े जे लाइ अपील पई करे त बीमार आहे, लाचार आहे। हिन वक़्तु असां कंहिंखे चऊं, असांखे वेले जी बि वसियत कान्हे। इन माहौल में कीअं मुमकिन आहे त मां पंहिंजे बचिड़े जो इलाजु करायां? इन दवाउनि त मां कोन ॾेखारियूं जेके ही पर्चा तव्हांजे आॾो हिन। मां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी क़यादत खे बि निमाणी अपील कंदुसि त ख़ुदा असां ख़ासि करे सलीमुल्लाह तव्हां खां कुझु बि न घुरंदो आहे। जॾहिं बि ज़रूरत पई आहे त मजबूर थी वेंदो आहियां हिननि मिसकिननि, थैंक यू दा, वरी महिरबानी ॿुधाइण लाइ। हिननि मिसकिननि जे लाइ परेशान थींदो आहियां, मजबूर थींदो आहियां, छो त मूंखे ख़बर आहे त हीउ इलाजु जेको 1000, 2, 3 या 5, 10 में कोन थींदा आहिनि। हिन में लखें रुपया लॻंदा आहिनि, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी करे क़यादत ई करे सघी थी। ॿिए कंहिंमें दम कान्हे। अदी छा था सम्झो, जेकॾहिं तव्हां ही वञो था नंढड़े बचिड़े खे हॉस्पिटल वठी, ॾिसां पियो सखर जूं रिपोर्टूं आहिनि, ॾिसां पियो लाड़काणे जी रिपोर्टूं आहिनि, त पोइ घर जो गुज़र सफ़र कीअं थो थिए? बसि सलाह ॾे त उहो हिकिड़ो कमाइण वारो आहे, वीचारो कमाईंदो आहे, घर उन ते हलंदो आहे। बाक़ी ॿियो असांखे कंहिंजो बि सहारो न आहे, अलाह पाक। चलो अदी, अलाह पाक तव्हांखे गंज ॾींदो मुंहिंजी भेण। दोस्तो तव्हां भेण जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। भेण भई चए त हिकिड़ो पुटु आहे जेको वीचारो रोज़गार सां लॻो पियो आहे, ॿियो बि नंढो आहे जेको हिन सां गॾु वेंदो आहे उन हॉस्पिटल इलाज जे लाइ। ॿियो कोई त धणी साईं कान्हे। पोइ इन हवाले सां शुरूआति असां था कयूं। अलाह पाक सखी बाने असां ॾे अमानत मोकिली हुई, ही सऊदी अरब खां, जंहिंखे मां हाजी साहिबु सॾींदो आहियां। आदि अमानत हीअ काफ़ी ॾियारा अॻ में आई असां वटि। हू हमेशह कॾहिं ॿुधाईंदा न आहिनि त सलीमुल्लाह ही कंहिंखे ॾिजां। हमेशह चवनि सलीमुल्लाह तुंहिंजी मर्ज़ी आहे, जिते वणे, जिते ज़रूरतमंद नज़र अचे तूं उहा अमानत उनखे ॾे। आया हुयासीं तव्हां ॾे, पर ख़बर पई त तव्हां लाड़काणे एडमिट करायो आहे नंढड़े खे। हीउ ॻणियो अथई 3750 रुपया आहिनि पूरा। ॾिसो महिरबानी करे ॻणियो त जीअं मां ॿुधायां।
₹3750 जंहिं भाउ सऊदी अरब खां हाजी साहब मोकिलिया उन निहायती शुक्रगुज़ार आहियां। रब पाक उन भाउ खे अजुर अज़ीम अता फरमाए। हा पूरा जी अदी पूरा है। पूरा आहिनि ₹3750। जी दोस्तो, ही ₹3750 त भेण खे असां पंहिंजे सही जेका सऊदी अरब खां अमानत हुई उहा त ॾेई छॾीसीं। हाणे मां तव्हां दोस्तनि ते पियो छॾियां, सिंध वासियुनि ते पियो छॾियां, शहर वासियुनि ते पियो छॾियां, छो त उस्ताद मुनी खे हर कोई सुञाणे। अॼु केतिरा ई उस्ताद मुनो रंग वारे जा शागिर्द हिन महिल रोज़गार सां लॻा पिया आहिनि, खोड़नि ते उन शख़्स जा बे अहसान हूंदा। बसि वक़्त जी ॻाल्हि आहे, उरूज खे ज़वाल अचिणो आहे, ज़वाल खे उरूज अचिणो आहे। सो तव्हांजे आॾो आहे, महिरबानी करे जंहिं दोस्तनि ताईं असांजो हीउ पैगाम पहुचे त वधि खां वधि शेयर कंदा त जीअं हिन मासूम जी मदद थी सघे। वॾी महिरबानी। जिते हुजो शाद हुजो, आबाद हुजो।